पेरियां दुश्मन थोड़ा आहिनि जो अञा का पंहिंजा दुश्मन वधायो था। दुश्मन साॻो आहे पर हुन माण्हू ॿिया छॾिया। रोलू कुतन वांगुर असांजी घटिन में लामारा ॾींदा था त छा असां उन्हनि खे छॾे ॾियूं? पुफी जा पुटनि जो उन्हनि खे लस्सी मानी खारायूं। बाबा हीअ वाट आहे, हितां माण्हू ईंदा वेंदा, तव्हां कंहिंखे रोकींदो? छोटे हीअ वाट ॻोठ वारनि लाइ आहे, धारनि खे हितां गुज़रण जी असां इजाज़त हरगिज़ कोन ॾींदासीं। जेकॾहिं उहे हितां गुज़री था वञनि त छा थी पियो? ओ ते कहिड़े मक़सद लाइ आया तोखे का बि ख़बर कान्हे का। उन्हनि खे मीर मोकिलियो त असां घर में आहियूं या न। बाक़ी ॻोठ जा माण्हू त मां सभु सुञाणा जेके अचनि वञनि था। चाचा साईं इहे लामारा ॼण खां कॾहिं बि कोन मुड़ंदा। न चकर हुननि खे थोरी सम्झाणी ॾिनी आहे, न मुड़िया न ये चकर टंगूं बाहूं खणी मोकिलींदुसां। मां त हींअर ई हुननि सां इहो कमु करण वारो हुयुसि, पर चाचा तव्हां मूंखे रोके छॾियो। तव्हां जेकॾहिं कंहिंसां झेड़ो कंदो त छा हू माच करे वेही रहंदा? पलांद कोन कंदा? उन्हनि जो असांजे कहिड़ो पलान थींदो जो जे असां सां विढ़ंदा? छो त जेकॾहिं हू पलांद लाइ हिते आया न त हितां ॿीहर पादर खाई वेंदा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।